नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ HD जे सहकार सां भरिया सिटी भरिसां काटन फैक्ट्री में सुगड़ कचहरी ऐं राग रंग जी महफ़िल पाकिस्तान हिंदू काउंसिल अॻुवाण सेठ जेठानंद कोहिस्तानी ऐं तक़रीब जी मेज़बानी सेठ प्रेमचंद कोहिस्तानी पारां आयल महिमाननि खे अजरकनि ऐं टोपियुनि जा तोहफ़ा ॾिना विया, जॾहिं त सिंधी सकाफ़त ॾियारे खे उजागर करण ते अवामी न्यूज़ जा थोराइता पिणु मञिया विया। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भरिया सिटी में नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। भरिया सिटी भरिसां शाह काटन फैक्ट्री में अवामी न्यूज़ HD जे सॾ ते सुगड़ कचहरी ऐं राग रंग जी महफ़िल कोठाई वई। पाकिस्तान हिंदू काउंसिल अॻुवाण सेठ जेठानंद कोहिस्तानी ऐं तक़रीब जे मेज़बान सेठ प्रेमचंद कोहिस्तानी पारां आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा ॾिना विया। सिंध मुंहिंजी अमड़ आहे, सिंध मुंहिंजी शान, सिंध मुंहिंजी अमड़ आहे, सिंध मुंहिंजी शान। टोपियूं अजरक पाईंदासीं, गीत जमाला गाईंदासीं। टोपियूं अजरक पाईंदासीं, गीत जमाला गाईंदासीं। सिंध मुंहिंजी अमड़ आहे, सिंध मुंहिंजी शान, सिंध मुंहिंजी अमड़ आहे, सिंध मुंहिंजी शान। सुगड़ कचहरी में सिंध जे नाले वारे सुगड़नि आजिज़ अमानुल्ला विस्तड़ो, हसन हकड़ो ऐं गुलाम हैदर सियाल सिंध जी क़दीम सकाफ़त के बेतन ज़रिए बेटा पेश करे वाह वाह कराए छॾी। सिंध में रहंदड़ जिन अमर जंहिंखे जनम ॾिनो आहे उन्हनि खे मोहबत आहे पंहिंजी माउ सां, त हिन जीजल जनम ॾिनो आहे उन सां मोहबत जो इज़हार करण जे लाइ अॼु हिन जॻह ते पंहिंजे अमर जे ख़ुशीअ में असांजे प्रिय प्यारे हर साल जीअं प्रेमचंद सुघड़ सहाफ़ी दोस्तनि खे सॾे ऐं पंहिंजे अमर सां मोहबत जो इज़हार कयो आहे। उन ते आयल महिमाननि जे लाइ हिकु लतीफ़ साईं जो सिटवान आया सत्याम ॿारो चाप भोर में पसी पहर पुनहल जी नासी नेण ठरियाम गोंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। हिकु सकाफ़त सुहिणी सभा जी सभा जा सूर्य ॼणिया सिंध जन हिन भोई भलारीअ जी जल तां घोर कई पंहिंजी जिंद जे सिर ॾेई सदको थिया सॼा रत वहा ए रंद अॼु प्यार जो प्रेम चंद बि ॾिनो हवालो हिकिड़ो चए पाए टोपी अजरक आया मोर माण्हू ही सूर्य ही सोढा ही जखरा ही जोधा ही होशू ही हेमू दरिया खान दोदा कंदा नफ़रतुन जा ओ बुत भोर माण्हू पाए टोपी अजरक आया मोर माण्हू ही पोरियत ही हारी ही मजदूर मिल जा ही दर्जी ही धोबी ही दाना है दिल जा बनन आई बनन जा ही घर घोर माण्हू पाए टोपी अजरक। सिंध मुंहिंजी माउ तो डोरियो मंझ रुखन तुंहिंजे हिन देश में पनाह गिर पिया पलजन केत पीड़ा घाणे में कन सुरी माणी मुड़सन सिर कटिया सिर वठिया पोइ बि माथ न कई मर्दन कंत नारो हणे चयो खपे हाणे आज़ाद वतन, खपे हाणे आज़ाद वतन। ही मुंहिंजा मारू निमाणा कीअं भला मुश्किलातनि मंझि जीअनि हिन पंहिंजे देश में छो धारनि वांगुरु रहनि जी झोरे ॾुखड़ा ॾोरे कबो हाणे आज़ाद वतन, कबो हाणे आज़ाद वतन, कबो हाणे आज़ाद वतन। सिंध जा मर्द नाहिन खुटना छो त अञा थियूं बाघियूं ॿार ॼणनि मुल्क खे फेरायो रुगो मज़हबनि हिकु शिया ॿियो सुन्नी पोइ भला काॾे कनि ॾिजनि पढ़नि निमाज़ूं कनि आज़ियूं पोइ बि नथा दर्द खुटनि अल्लाह अकबर चई बीठा निमाज़ में त अंदर में बीणा दर्द ॿिया बि ॿरनि सिंधड़ी सूह वारी रुगो माणी आहे मुड़सन ही बेला मारू अकेला कीअं जी सघनि सिंधड़ी खे साह सां वरे चाह सां मौत खे बि माणियो मुड़सन दोदा होशूं हेमूं जा बि दर्द अंदर में घुमन सिंधड़ी जा घोट अर्दा अणमोट से कीअं असांखो विसरन सिंध जा कीन मर्द मरणा सदा आहिनि जीअणा पोइ भली साल समय गुज़रन गुलाम हैदर मुंहिंजा मारू गुज़ारन मंझि गमन सियाल खे सदमन तनी साड़े चयो मुंहिंजो साईं हिकिड़ो शेर आहे जंहिंमें सिंध जे 72 शहरनि जो नालो आहे
घाणे जिया घुमियो आया मुल्क सारे में पर ॾिठम कुरदार माण्हू कंडियारे में मूं बि कीन मुल्क थोरो ॾिठो दादू सेवण मोरो ॾिठो घुमी फिरी आयो आहियां सिजावल बदीन ठॾे घारे में पर ॾिठम कुरदार माण्हू कंडियारे में खणी ही दर्द पंहिंजो दर दर ॾिठम घोटकी पिरालो बनाकिल सखर ॾिठम कुर्ब जा कोॾिया नई दरे रते दरे शहर प्यारे में पर ॾिठम कुरदार माण्हू कंडियारे में सजन दुश्मन के सुजाने आयस कंदकोट कंबर लाड़काने आयस हालानी बेलानी हिंगोर जात मुझे पाड़े में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में मूं सिंध जी जल हर हिकु मोर ॾिठो नवाब शाह बांधी दरिया खां दो ॾिठो न पुछो मूंखां थारू शाह डबरे जे बारे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में हर एक शहर में जोर ॾिठो हैदराबाद कीझर कराची कश्मीर ॾिठो रानीपुर मेरापुर सचल साईं घुमिस सियारे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में मूं सिंध जी जल के घुमी गोल ॾिठो सांगड़ खिपरो पावी झोल ॾिठो विस उमरकोट रेगिस्तान नारे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में हिकिड़ो भेरो असांजे अंगण आ हली हलूं जाते मेहरणी राधना कमाल तेरे माही भाण घुमऊं भागू भाग वारे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में जेकी सिंध सां हर वक़्तु साणी आ कलंदर भिटिशा ऐं सेती मुसानी आ शिकारपुर में बुढ़ल साईं जे नूरी निज़ारे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में जाते खरीदारी की खोट आ उहो शहर थुल ऐं सलाम कोटिया बाक़ी नौशहरे ऐं फुलनि वारा फाथल अटे उधारे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में बस हिकिड़ी आहे सियाल के सिक सीने में शल मोला मारे मके या मदीने में पर जेको आयो आख़िरी ते ॼण अची वियो आरे में पर ॾिठम कुरबदार माण्हू कंडियारे में हिकिड़ो शेर साईं वांदो नाही या विसारे वेठे सजण ॿुधा सच मुड़स चवे मुंह ते पोइ भली लॻई मन में मच कंडियारे खां आख़िरी ताईं कहिड़ो ईंदी ख़र्च असांजो स्टाफ आख़िरी कंडियारे खां आख़िरी ताईं कहिड़ो ईंदी ख़र्च या त रक्षो वठी ॾे रोकड़नि ते उन में पियो अचे पंहिंजो वठी ॾे रक्षो वठी ॾे उन में तेल पवंदो मोबिल पवंदो वधि वधि इहो ई ख़र्च थींदो या त रक्षो वठी ॾे रोकड़नि ते उन में पियो अचे या त आऊं चाहे ॾेई वठी ही विच पिरी तूं पर्च शिकायत सियाल सां वांदो नहीं या विसारे वेठे करगाल चिट्टी मुंहिंजी दिल मासूम तो लालना लुटी बाज़ वांगे बिल्कुल मुंहिंजी दिल तोई झटी करे वे किटी सजन सियाल सां जॾहिं त फनकारनि में शमीर सोलंकी शमन लंजार नूर मोहम्मद हकड़ो ऐं ॿियनि सिंध अमड़ जा गीत ॿुधाए आयल महिमाननि खे झूमण ते मजबूर करे छॾियो
को रहमान जे पासे को भगवान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे मुझो सजदो भैया मुझो सजदो भैया जो इंसान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे मुझो सजदो भैया मुझो सजदो भैया जो इंसान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे। इन मौके ते शाह काटन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जे मैनेजिंग डायरेक्टर सेठ जेठानंद ऐं सेठ प्रेमचंद कोहिस्तानी समेत आयल महिमाननि बशीर अहमद मेमुन, श्यामलाल कोहिस्तानी, लाल खान लाखो, वाइस चेयरमैन मोहम्मद अकरम राजपूत, एडवोकेट अब्दुल सत्तार लोरानी, लजपत कुमार, सहाफ़ी मीर मोहम्मद सहतो, मोहम्मद सूमर कीरियो, आफ्ताब अहमद कीरियो, गुलाम मुर्ज़ा कलोड़ो, जमील अहमद मलक, शकील अहमद सियाल ऐं नदीम मंगी तकरीब खे ख़िताब कंदे चयो त असां सिंध खे पंहिंजी माता करे सम्झंदा आहियूं धरतीअ खे छो जो जावासी सिंध में निपनासी सिंध में हिंदू मुस्लमान सभु भाइर आहियूं, सभु हिकु आहियूं। अव्हांखे इहा ख़बर हुअणु खपे त क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे त रब्बुल आलमीन आहे, रब न हिकु मुस्लिमनि जो आहे न हिकु हिंदू जो आहे। इहा अव्हांखे ख़बर हुअणु खपे त रब सभु कंहिंजो आहे, हर इंसान जो आहे। इंसान ज़ात जो मतिलबु आहे अॼु असीं जेको हीअ सिंध धरती सां इहा मोहबत कयूं था, मल्हायूं था, हीअ असांजी ख़ुशीअ वारा ॾींहं आहिनि। माना पहिरीं ताईं असांखे ही मल्हाइणा आहिनि। असां कराची में बि पहिरीं तारीख़ मल्हाईंदा आहियूं। पहिरीं वारे ॾींहं नंढड़ा ॿार ॿिया टिया गॾु करे मल्हाईंदा आहियूं। असांजा साफ़ी जा टोटल विद्या जा दोस्त जेके हर वक़्तु हर हाल में असां सां गॾु हूंदा आहिनि, किथे बि हुजूं, कहिड़ो प्रोग्राम हुजे असां सां गॾु हूंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि त सदाईं तव्हां हीउ ॾींहुं असांजा मल्हायो, त असां दोस्तनि जे चवण ते हर साल मल्हाईंदा अचूं पिया। अॼु 12 साल करण सां आहे दोस्तनि जे चवण ते मल्हायूं था ऐं दोस्त असां सां हर ॻाल्हि में गॾु हूंदा आहिनि। हुनखां सवाइ असांजा सुगर फनकार टोटल असांजा वापारी हज़रात, मुंहिंजा कज़न श्यामलाल लुगाई साहिबु, लजपत लुगाई साहिबु, नंढो मुंहिंजो भाउ आशाराम लुगाई साहिबु जेको असांजे हिन प्रोग्राम में शरीक आहे। ख़ासि करे मुंहिंजे साॼे पासे खाॿे पासे शाह काटन, शान काटन टोटल इंतिज़ामिया जिन हमेशह मुंहिंजो साथ ॾिनो आहे, मूंसां गॾु रहिया आहिनि। अॼु ॻाल्हि त अॼु सिंध धरती जो ॾींहुं असीं इन करे मल्हायूं था, असां हिकु आहियूं ऐं हिकु थी रहंदा आहियूं। असां कॾहिं बि पाण में फ़र्क़ु महसूसु न कयो आहे त असां आहियूं केरु, हिंदू चाहे मुस्लमान, कहिड़ी ज़ात ॾात हुजे, असां इंसानियत ते कमु कयो आहे। सेठ प्रेम साहिबु चयो त 12 सालनि खां वठी जेकॾहिं सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं हुजे या कहिड़ो बि ॾींहुं हुजे, जेका सेठ जी ख़िदमत आहे उहा कंहिंखां गुझी कान्हे का। ही ॾियारो हक़ीक़तन त ईद जो ॾियारो बि हूंदो आहे त उहो बि ख़ुशीअ जो ॾियारो हूंदो आहे, पर ही ॾियारो ऐं हीअ घड़ियूं बि ॼण ईद जीअं लॻनि पियूं जो सभु असां ख़ुशि आहियूं। जॾहिं त हिननि इहो पिणु वचन वरजायो त 1 डिसंबर ते ही नवां कपिड़ा अजरक टोपियुनि जा वेस पाए बिरिया सिटी मेन चौक ते गॾु थी प्रेस क्लब ताईं रैली जी सूरत में पहुची पंहिंजी सिंध धरतीअ जी क़दीम सकाफ़त खे भेटा पेश कई वेंदी। कैमरामैन अली हैदर कलोड़ सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ टीवी बिरियासी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।